अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे अॼु ॿुधाईंदा जेके इनकम सपोर्ट जा मोहतरमा जेके पैसा मिलंदा आहिनि ऐं उहे कीअं चेक थींदा आहिनि। अॼु तव्हांखे उॾां वठी था हलूं ऐं तव्हांखे उते चेक करण जो तरीक़ो ऐं सॼो सिस्टम तव्हांखे ॿुधायूं था। हाणे तव्हांखे ॿुधायूं था। हाणे सभु खां पहिरियां पाण गूगल में वेंदासीं। गूगल में वञी पाण BISP लिखंदासीं। इहो पाण लिखोसीं। हेठि जेके लिंक आहिनि, हेठि जेके बि लिंक आहिनि उन्हनि ते वञे वञिणो। BISP पाण लिखियोसीं। मथे लिखियलु आहे 8171 ऑनलाइन। इनखे ओके कंदासीं। उन खां पोइ जेके बि हेठि लिंक आहिनि इनखे पाण छॾे ॾींदासीं। 8171 वेब पोर्टल लिखियो पिया सफ़ा मथे इनखे हेठि पाण छॾियूं था। पाण मथे खे ओके कयां तव्हांखे ॾेखारियूं। ओके कयोसीं पाण। ओके करण खां पोइ हीअ अची वियो अॻियां। समझ लो अपने घराने की एलएस के बारे में जानिए। हाँ पाण इनके नथा पाण हेठि हलूं था। हेठि में लिखियल है हम BISP बजट स्कीम के लिए दरख्वास्तें वसूल कर रहे हैं। इन इजला में लिखत स्कूल मुजफ्फराबाद पेशावर सक्कर जेके जो है सिंध के सिर्फ 2 ज़िले हैं इसमें। हाँ सिर्फ इनमें सिंध जा 2 ज़िला आहिनि। हाँ इन 2 ज़िला आहिनि सिंध जा। इन करे हाँ इन 2 ज़िलनि खे पाण नथा। हाँ पाण वरी चेक करे ॾिसूं था। हाँ इनखे हेठि जेको लिखियलु आहे लिंक इनखे पाण ओके कंदासीं। ये जेका लिंक आहे जो लिखियलु आहे सेविंग BISP गवर्नमेंट पाकिस्तान। इनखे पाण ओके कयूं था। ऐं कोई NIC हाणे ॾिसूं था चेक थिए थो न। हाणे पाण हिनखे हयोसीं। हाणे पाण हिते हिनजो NIC नंबर लिखियोसीं। इहो नंबर आउं हणा थो। हाणे पाण हिनखे ओके कयूं था। हीउ छा थो ॿुधाए पाण ओके कयो। साम्हूं लिखियो अथव। हाणे हेठां ही टुपको आयो आहे। हेठां हिनखे पाण थोरो स्क्रीन में रिवर्स में कंदासीं। हाणे अची वियो आपका ज़िला स्कीम में शामिल नहीं है। हाँ जो पंहिंजो बदीन ज़िलो जेको आहे इन स्कीम में शामिल कोन्हे। सिर्फ़ु सिंध जा 2 ज़िला आहिनि। हाणे पाण वरी थोरो बैक हलूं था वापसि। हाणे जेको हीअ एलियत आहे ॾिसो हिते छा थो ॿुधाए। हाणे पाण हिते इहो कार्ड चेक कयूं था। इहो साॻियो कार्ड। हाणे पाण हिन में कार्ड नंबर लिखूं था मथे छा थो ॿुधाए। पाण कार्ड नंबर आयोसीं। हाणे ओके कयूं। हाणे जेको पोइ थोरो मथे करे वरी 8619 जेको आहे तस्वीर में दिया कोड वरी उहो हणूं था पाण। इहो पाण कोड ॾिनोसीं। हाणे ॾिसो छा थियो। हाणे लिखियलु आहे हिन में। हाणे ॾिसो तस्दीक सही से ॿुधाए पियो। हुकूमत की जानिब से आपज़दा इलाज घराने BISP के लिए नए सर्वे के लिए एल हैं। आपका घराना भी नए सर्वे के लिए एल है। लेकिन 2021 खां पोइ पाण सर्वे न आहे कराई। हाणे पाण खे हिन में वञी जेको रजिस्टर सेंटर आहे बदिन में उते पाण खे सर्वे कराइणी आहे। त जंहिंजा पैसा बंदि हूंदा उनजा पैसा अची वेंदा। हिन कार्ड जा पैसा जेके आहिनि ऐं जेको वञी उते रजिस्टर कराए पंहिंजी जेको हुन एल आहे उनजो त उनजा पैसा जारी थी वेंदा। हीउ सॼो सिस्टम तव्हां सम्झायो। आसान तरीक़ो आहे। वरी बि दुबारा जेका हाणे दुबारा हिते वरी कोड हिकिड़ो वरी चेंज अची वियो आहे। त इन में वरी तव्हां हिकिड़ो कार्ड लिखंदा ऐं वरी ॿियो कोड हणंदा। जेको हूंदो मसइलो ॿुधाईंदो या बेफ़ारे मसइलो हूंदो या उहो एल न हूंदो या उहो नाइल हूंदो जेको बि सिस्टम हूंदो उहो सभु तव्हांखे हिन में इहो पाणे सम्झाए छॾींदो ऐं सभु कुझु VIP नमूने सां लिखियलु आहे।